अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। दादन फ़क़ीर मियाँ धणीबख़्श जोयो जे घर में 21 जुलाई 1906 ते तालके वारह जे ॻोठ मियाँ दाद चिंजणी में जनम वरितो। ॻोठ मेहराब संधेले में मास्तर साहिब ख़ान शाहाणी वटि 7 दर्जा सिंधी पढ़ियो। वधीक रस्मी तालीम हासिल करे न सघियो, पर शाइरी जे मैदान में पंहिंजे फितरी ॾात सां वॾो मक़ाम माणियाई। दादन फ़क़ीर सिंध जी अवामी ऐं मज़ाहिया शाइरी जो अहम शाइर आहे। इश्क जी नाकामी खां पोइ शाइरी ॾांहुं राग़िब थियो ऐं मशहूरु शाइर हिदायत अली नजफ़ी तारक खे पंहिंजो अदबी उस्ताद बणायई, जॾहिं त रूहानी रहनुमा लाइ फ़क़ीर ख़ैर मोहम्मद ख़ुश हिस्बाणी बलूच सां वाबस्ता रहियो। हुन सारी सब जमार शादी न कई। दादन फ़क़ीर 19 अक्टूबर 1979 ते 72 वरहनि जी जमार में वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह राधण स्टेशन भरिसां घड़े पीर क़ब्रिस्तान में आहे। दादन फ़क़ीर लिखियो, अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे, को अग़ियार आहे, को दिलदार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे, को अग़ियार आहे, को दिलदार आहे, को गद्दार आहे, को ग़मख़ार आहे, को होशियार आहे, को बेकार आहे, को ज़रदार आहे, को नादार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। उते ई मोहब्बत, उते ई अदावत, उते ई रफ़ाक़त, उते ई बग़ावत, उते ई हिकायत, उते ई शिकायत, उते ई शराफ़त, उते ई शरारत। थियो भाव खां भाव बेज़ार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। मिटनि माइटनि सां हली वई मोहबत, उते ई आहे उल्फ़त, उते ई आहे कुल्फ़त। प्यारो आहे पैसो न आहे अख़ुवत, खिलनि था सुञे ते ख़ुदा जी आहे कुदरत। सुञे माण्हू खां सभु को बेज़ार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। के शिया, के सुन्नी, के दोहरिया वहाबी, के सचा साहबी, के कूड़ा कसाबी, उन्हनि खां सवाइ ॿिया बि कई किताबी। कढे मुल्क मौक़ी न सघिया ख़राबी, तबाही जो कारण ही तकरार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। को आदिल हज़ारनि में आदिल ॾिसां थो, को कामिल हज़ारनि में कामिल ॾिसां थो, को आमिल हज़ारनि में आमिल ॾिसां थो, उन सां बि शैतान शामिल ॾिसां थो। जे ख़ुदि पाण नाहे त मिटियार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। नओं रूप आहे, नओं रंग आहे, नई चाल आहे, नओं ढंग आहे। पीअनि खे पुटनि बि कयो तंग आहे। धीअनि जी मिठी माउ सां जंग आहे। हिदादन क़यामत जो आसार आहे। अजब अॼु ज़मानो मज़ेदार आहे। चयमि दिलबर मूंखां छाजे करे मुहिड़ो लिकाई थो, चयाई गोड़ छॾ नाहक अजाई मार खाई थो। चयमि ए बेरहम तोले ख़ुदा ॼाणे मरी वेंदुसि, चयाई मर भले तां मर मूंखे चई छा ॿुधाई थो। चयमि तो ते ख़ुदा वटि मां कंदुसि फ़रियाद क़यामत में, चयाई ॾे भले जान ॾे पंहिंजो वेस वञाई थो। चयमि दरवेश दादन साण मिलण वारी कंदे कॾहिं, चयाई तां ॾिसी रहिजे पुछी पक छो ॼमाई थो। दगाबाज़ सां दिलि दोबारी न रख, मोहबत बि नुक़सान वारी न रख। ख़ज़ाने संदो ख़र्च भारी न रख, अगरि कार धारी त लारी न रख। दिली दोस्त पंहिंजो जुआरी न रख, बचाई फसल चोर हारी न रख। मियाँ थी मथे ते तगारी न रख, जे जांगे संभारी त ॼारी न रख। दिलासनि ते दादन बहारी न रख, ॾुखियो सिर जो वापार जारी न रख। दिलि गज़ब में वई मिली बसि दाद दिलि जो कोन थियो। दोस्तो अहिड़े जीअण खां मौत मुंहिंजो छो न थियो। सुख फिटाए ॾुख पिरायमि, वाह जो सौदो कयमि, जो मूं पंहिंजो भायो थे छाखो मुंहिंजो सो न थियो। आम चवणी आहे मेंदी ज़ोर जी लॻणी ना, रंज जो कंहिंसां मिलण जहिड़ो थियो तहिड़ो न थियो। यार जी ख़ातिर असांजो सिर वियो तां सो न थियो। यार जे ख़ातिर असांजो सिर वियो तां सो न थियो। हेॾी क़ुर्बानी मंझां बि दाद दादन जो न थियो। मूं किरे जो हया करे कोई, मुंहिंजे ॾुख जी दवा करे कोई। जीअं मजबूर मां थी पियो आहियां, तीअं नथी पए ख़ुदा करे कोई। हर को ऐबनि में पियो भरियो आहे, कोन कंहिंजी गिला करे कोई। हिन जीअण खां मरी वञा दादन, मूंखे अहिड़ी दुआ करे कोई। थिजे आशिक़ त सिर खारो ख़ुआरी जो खणणु घुरिजे,
लटे लोढ़ो मलामत जो टिपो ॾेई टिपणु घुरिजे। थिजे बेसिर ॾिजे पोइ सिर न ॾिसिजे कंहिं नसीहत खे। कुशालो कुर्ब वारनि लाइ चवणु कहिड़ो करणु घुरिजे। अगरि कंहिं जाइ ते वीचार वारी गुफ़्तगू काई कचहरी में कजे पंहिंजी त ॿिए जी बि ॿुधणु घुरिजे। जिते उल्फत सदाकत ऐं मोहबत नाहे कंहिं मुंहिंजी त आज़ी सां उतों पंहिंजी पिड़ी साझर पटणु घुरिजे। ख़ुदा ॼाणे समूरी ज़िंदगी में दादना मूंखे न घुरिजे दौर दुनिया जो फ़क़्ति हिकिड़ो सॼणु घुरिजे। सताए थो इंसान खे न सम्झे थो नुक़सान खे। जॾहिं वेझ ख़ुदि पाण बीमार आहे चऊं छा जो दरमान खे। शरीफ़ आदमी खे नवाज़े नथो नवाज़े थो शैतान खे। ॾिनो पुटु छुटे जो इझो थो अचे ॿुधाए थो दरबान खे। ॾिठमि कंहिंजी ओताक में दादना सहे पियो न महिमान खे। सुता कर सुजाॻी सुम्हणु बंदि कर। सुता कर सुजाॻी सुम्हणु बंदि कर। तूं ग़फ़लत में पंहिंजो हुजणु बंदि कर। वधे वेर थो वाक़फ़ित मंझां घणो अॼु घणनि सां मिलणु बंदि कर। न राहत रसे रूह खे जिन वटां वरी दर उन्हनि जे वञणु बंदि कर। सियाणो अॼु सभु को दुनिया अंदरि चरे खे चरियो बि चवणु बंदि कर। ग़ुलामी ॾे अशराफ़ जी सदक सां कमीणे खे पेरे पवणु बंदि कर। पढ़ी ऐं अमल कीन उन ते करी उन्ही खां त बहितर पढ़णु बंदि कर। बुरायूं त पहिरियां ॾिस पंहिंजूं अज़ीज़ परायूं बुरायूं ॾिसणु बंदि कर। बेग़ैरत जी जाइज़ न आहे निमाज़ बेग़ैरत सां खाइणु पीअणु बंदि कर। सॾाई थो अलाह वारो त पोइ मुरीदनि खां पहिरियां पिनणु बंदि कर। जो पैसे जी ख़ातिर वञाए वकार उन्ही साण रिश्तो रखणु बंदि कर। मोहम्मद जो आहीं अगरि उमती त धीअ ॾोकड़नि ते ॾियणु बंदि कर। घणा चवंदा हूंदा ईअं दिलि अंदरि इहो शेर शाइर चवणु बंदि कर। अजायो न कंहिं ते खिलो ख़ामख़ा बेमाना बेलज़त खिलणु बंदि कर। दिली हाल कंहिंसां न कर दादना ख़बर बेख़बर खां पुछणु बंदि कर। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं दादन फ़क़ीर जो तारुफ़ ऐं संदसि ख़ूबसूरत शाइरी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।